अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद है तव्हां सब ठीक ठाक हूंदो ऐं तव्हां थंबनेल ॾिसी सम्झी विया हूंदो त अॼु जी वीडियो असांखे छा मिलणो आहे ऐं छा गिफ्ट थींदो असांखे। दोस्तों अॼु जी वीडियो में मां तव्हांखे हिकु थंबनेल ठाहिण वारो पिक्सल लेव ॾींदुसि। बाक़ी सां तव्हां ॾिसी सघो था उनमें फ़ॉन्ट हूंदा, इसकी गारंटी मैं नहीं दे सकता। फ़ॉन्ट सिंधी हूंदा, इंग्लिश हूंदा, उर्दू हूंदा, बाक़ी सां उनमें स्टिकर वग़ैरह बि हूंदा। ऐं दोस्तों मां तव्हांखे उहो ओपन करे ॾेखारियां थो त हू ॾाढो VIP आहे। ऐं दोस्तों जेकॾहिं तव्हांखे असांजे चैनल जा वीडियोस पसंदि था अचनि त उन्हनि खे यार लाइक कयो। जेका तव्हांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे त यार कमेंट्स में ज़रूरु कयो त असांखे बि ख़बर पए त तव्हांखे का ॻाल्हि सम्झ में अचे थी या नथी अचे। ऐं दोस्तों जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि अचनि था त यार वीडियो खे लाइक कयो, असांखे बि ख़बर पए त यार असांजी महिनत तव्हांखे पसंदि अचे थी ऐं तव्हांखे मज़ो ॾिए थी। ऐं दोस्तों असीं अची चुका आहियूं पिक्सल लेव में, जेको जंहिंजी लिंक डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे। ऐं दोस्तों डिस्क्रिप्शन में सिर्फ़ु लिंक मौजूदु हूंदी ऐं हुनजो पासवर्ड मां तव्हांखे वीडियो में ॿुधाईंदुसि। सो वीडियो खे तव्हां फुल ॾिसंदो, स्किप न कजो, न त तव्हां खां पासवर्ड हलियो वेंदो। ऐं दोस्तों ॾिसी सघो था मां हिन ते क्लिक कयां थो, मां तव्हांखे कुझु ॾेखारियां थो काउंट वग़ैरह, या मां पंहिंजो नालो लिखी वठां फ़र्ज़ करे रजब अली अवान। ठीकु आहे दोस्तों, मुंहिंजो नालो रजब अली आहे। ऐं दोस्तों जेकॾहिं तव्हांखे व्हाट्सएप ते मूंसां राब्तो करिणो आहे त तव्हां यार कमेंट्स में मूंखां नंबर वठो पंहिंजो। ऐं दोस्तों ॾिसी सघो था ही इंग्लिश फ़ॉन्ट आहिनि। ठीकु आहे दोस्तों, ही इंग्लिश फ़ॉन्ट आहिनि ऐं उनखां अलावा सिंधी फ़ॉन्ट बि ही आहिनि। ॾिसी सघो था बहितरीन तरीक़े जा सिंधी फ़ॉन्ट आहिनि ऐं हिन में उर्दू फ़ॉन्ट बि ज़्यादा आहिनि ऐं ही उर्दू फ़ॉन्ट बि हिन में आहिनि। ऐं ॾिसी सघो था तमामु ज़बरदस्त एप्लीकेशन आहे ही, मां तव्हांखे ॾेखारींदो हलां। ही ज़बरदस्त एप्लीकेशन आहे। ठीकु आहे दोस्तों, ऐं हिन में तव्हांखे काफ़ी सारा टेम्पलेट्स वग़ैरह बि मिली सघनि था ऐं तव्हां स्टिकर बि ॾिसी सघो था। काफ़ी सारा स्टिकर्स आहिनि हिन में, ही ॾिसी सघो था, ही तव्हां ॾिसी सघो था स्टिकर बि आहिनि। ऐं दोस्तों जेकॾहिं तव्हांखे ही डाउनलोड करिणो आहे त लिंक तव्हांखे डिस्क्रिप्शन में ज़रूरु मिली वेंदी। ऐं हिन में मां तव्हांखे पासवर्ड लास्ट में ॾिसींदुसि, या कहिड़े बि पार्ट में तव्हां वीडियो जे पार्ट में तव्हांखे पासवर्ड मिलंदो। यार पासवर्ड स्किप न कजो, न त तव्हांखे हिन एप्लीकेशन तां हथु धोइणो पवंदो। ऐं दोस्तों ॾिसी सघो था हिन में इमेज इंपोर्ट आहिनि, तव्हां हिन गैलरी मां बि का पिक खणी सघो था। ऐं शेप्स वग़ैरह बि खणी सघो था। काफ़ी सारा हिन में तव्हां कलर्स मिलंदा। प्रोजेक्ट तव्हां सेव करे सघो था। ऐं इमोजीज़, इस्लामिक इमोजीज़ बि तव्हांखे मिली सघनि था हिन में। ऐं दोस्तों हिन में तव्हांखे काफ़ी सारा कम जा टेम्पलेट्स वग़ैरह मिली सघनि था। ऐं दोस्तों तव्हांखे जेकॾहिं असांजी वीडियोस पसंदि आई हुजे ही त यार वीडियो खे लाइक कजो। ऐं तव्हांखे पासवर्ड मिली वियो आहे अभी मजा आएगा ना भिड़ो ना। त तव्हां स्किप अनज़िप करे सघो था फाइल खे। जेकॾहिं तव्हांखे उहो नथो अचे करणु त पोइ मां तव्हांखे उन ते बि वीडियो हिकिड़ी ठाहे ऐं अपलोड कंदुसि। उमेदु आहे त अॼु जी वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे यार हिकु लाइक करे छॾिजो। ऐं चैनल ते जेकॾहिं तव्हां नवां आया आहियो त चैनल असांजे खे सब्सक्राइब करे छॾिजो ऐं घंटी खे प्रेस करे छॾिजो। मिलंदा कंहिं अॻिली वीडियो में। तव्हां पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।